सिंध में चौमासे की बरसात जो 5 स्पेल मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो थियो आहे। इंतज़ामिया तरफ़ां बरसाती पानी जे निकाल जो पाव वरता विया आहिनि। थर में विझी किरण सबबि नींगरी फोत ऐं संदसि भेण ज़ख़्मी थी पई। कराची, मीरपुर ख़ास, ठटो, दादू, नौशेरो, फेरोज़, उमरकोट, टंडवाल, हयात, थरपार, करमिटी, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में बरसात पई। लांढी, कोरंगी, बिन कासिम, मलीर, गुलशन हदीद, एपी एरिया, नाज़माबाद, साइट एरिया, शाह लतीफ़ टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात पई आहे। मोरो, कडियारो, ठारू, शाहबान, सईदाबाद, टल्टी, खुदाबाद, खेपरोर, सेठारजा, खानवाहन, हिंगोरजा, अहमदपुर, पिथोरो, सगियूं, पीर जो ॻोठ, हालाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। हुन थर जे इलाइक़े ॾाहिली में विझी किरण सबबि नींगरी 5 वरियनि जी अस्मा फोत थी वई। संदसि भेण सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां सिंध में अॼु खां सूमर ताईं बरसाती सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जी अॻकथी कई वई आहे।